नाज़िन ख़ैरपुर में ॻोठाणनि बदअमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे अमन बहाल कराइण जो मुतालबो कयो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ख़ादिम जोड़ेजो। ख़ैरपुर ॻोठ शाह बगियूं जे हिन रहवासियुनि पारां बदअमनी ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो आहे। ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयो त छा पिया ॿुधाइनि? कयूं गरीब माण्हू आहियूं, मज़दूरी था कयूं, सॼो ॼाण मज़दूरी कढायूं, राति जो था सुम्हूं, आराम था कयूं, राति जो चोर अचनि था, अची था असांखे ॾोह करे वञनि। असां गरीब माण्हू वञूं कहिड़े पासे? वञूं था थाणे ते, कोई असांजो मालिकी कोई कोन थो करे। मोटरसाइकिल काज विया, सामान खजी वियो आहे, सोन खजी वियो आहे, पैसा खजी विया आहिनि, उन पोइ प्लेट खजी वई आहे। असां सॼो जेको सामान हुयो सभु खजी वियो हलियो। असां राति जो जाॻूं था, ॾींहं जो मज़दूरी कयूं, वञूं कहिड़े पासे? असां लाइ ज़ुल्म आहे। पुलिस ॾे फोन था कयूं त पुलिस असां ॾे लड़े ई कोन थी। असांजो चोरियूं थियूं थियनि, रोज़ इहे मामूल बणिया पिया आहिनि। हाणे राति जो अची जाॻूं जा असांखे चवां असां मज़दूरी कयूं, सॼाड़ो मज़दूर माण्हू, हारी माण्हू, काॾो असांखे जेको आहे न को पुलिस थी अची को गण करे, न को छा। हाणे असां छा कयूं? इहे चोरियूं रोज़ थियूं थियनि, हिकिड़ो चकर बना 10 चकर थियूं आहिनि असांजी चोरियूं। असांजो तदावारी कोई कोन थो। मज़दूर माण्हू असां हिते रहा अची हिते चोरियूं इहे ॾाढियूं थी वियूं असां वटि एकना थाणे जी हद में। असां हाणे 2-3 दफ़ा हाणे ॾोह थिया आहिनि, कुझु ई कोन थो थिए पियो। परेशान ऐं ॾाढा थिए। हाणे ताईं छा कयूं? राति जो जाॻूं या मज़दूरी कयूं, छा कयूं? हिन ॻोठाणनि जो एहतजाज जो दाऊं बुझूं चवणु आहे फुर धाड़ा ऐं चोरियूं मामूल बणिजी विया आहिनि। परेशान आहियूं, राति जो निंडूं नथा करे सघूं। पुलिस बि जेको आहे ॾोहारनि सां बिट बणियल आहे। कैमरामैन आफ़ताब अलो सां गॾु ख़ादिम जुड़िजो, KTN न्यूज़ ख़ैरपुर। नाज़िम बुलेटिन में शामिल कयूं था शॉर्ट ब्रेक। सरसब्ज़ व शादाब सायादार दरख्त